तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम। तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम। तुम्हें छोड़ सुन नंद दुलारे, कोई न मीत हमारो। तुम्हें छोड़ सुन नंद दुलारे, कोई न मीत हमारो। किसके द्वारे जाए पुकारूं, और न कोई सहारो। किसके द्वारे जाए पुकारूं, और न कोई सहारो। अब तो आकर बाह पकड़ लो ओ मेरे प्रियतम। अब तो आकर बाह पकड़ लो ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा। तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा। एक बार प्रभु बस ये कह दो, तू मेरा मैं तेरा। एक बार बस प्रभु ये कह दो, तू मेरा मैं तेरा। साची प्रीत की रीत निभा दो ओ मेरे प्रियतम। साची प्रीत की रीत निभा लो ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम। तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम। तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहो।
रहोगे ओ मेरे प्रियतम। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सभु हे तव्हांजो घरु आहे, तव्हां बसि हीअं रोज़ु अचो आसीसा ॾियो। हा जी ओम गोपाल दामोदर दीनदयाल दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल गोपाल गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे राम राम हरे हरे। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण नंदलाल कृष्ण हे हरि हे हरि श्री राम सीताराम राजा राम हरि ओम वाहिगुरु हरि ओम तत्सत् हरि हरि शरणम ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो नारायणाय 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हरि ओम हरि ओम। जीवन की घड़ियां व्यर्था न खो ओम जपो हरि ओम जपो जीवन की घड़ियां व्यर्था न खो
की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। जीवन की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। चादर न लंबी तान के सो, ओम जपो हरि ओम जपो। चादर न लंबी तान के सो, ओम जपो हरि ओम जपो। भगवान श्री कृष्ण ईश्वर जो एक अक्षर नाम वो ॿुधायो आहे कि ओम। अकार उ अकार ऐं म अकार, ओम। चओ जय श्री कृष्ण। वेद शास्त्रनि में भगवान जा जेके भी नाम आहिनि या मंत्रोच्चारण सां जेके भी नाम, जीअं ओम नमो भगवते, त सभु नाम जेके आहिनि उहे ओम सां शुरू थींदा आहिनि। गुरु नानक देव साहिब उन्हनि बि पंहिंजी बाणी जंहिं महिल शुरू कई, 3 ॾींहं 48 कलाक रावी नदीअ में विया हुया, जल में समाधिस्थ थी विया ऐं निरंकार सां मिली आया। 3 ॾींहं ते जंहिं महिल नदीअ मां ॿाहिरि आया त उन्हनि बाणी चई, जपजी साहिब जी पहिरीं पौड़ी। उन्हनि बि पहिरों शब्द जेको चयो इहो ई चयो, एक ओंकार। ओंकार चओ जय श्री कृष्ण। कि प्रभु परमात्मा हिकु आहे ऐं ओंकार स्वरूप आहे, निरंकार आहे। भगवान कृष्ण भी गीता में चवनि था वो ओंकार आहे। चओ राम। कोई भी धर्म हुजे न, उहे भी सभु उन्हनि जे मंत्रनि में भी ओम जरूर ईंदो आहे। चाहे बौद्ध धर्म हुजे, चाहे जैन धर्म भी हुजे, चाहे सिख धर्म हुजे, चाहे ईसाई धर्म भी हुजे, आमीन, ये आमीन चवंदा आहिनि, आमीन। उनमें भी ओमकार। यहाँ तक कि प्यारी साध संगत जी वॾे आश्चर्य जी ॻाल्हि, इहो त सिर्फ़ु असां चवंदा आहियूं कि भई असांजे वेद शास्त्र अलाए कहिड़े युगनि जी तव्हां कथाऊं था ॿुधायो ऐं ॻाल्हियूं था ॿुधायो। वैज्ञानिक पुष्टि कनि तॾहिं सम्झो उहे कथाऊं आहिनि, न त इन्हनि कथाउनि खे न मिथ्यास चवंदा अथव। अॼुकल्ह जा बुद्धिजीवी जंहिंखे चवंदा आहियूं असां, बेअकल आहिनि पर उन्हनि खे चवंदा आहियूं बुद्धिजीवी। चओ राम। कथा ऐं कहाणी जो भी अर्थ तव्हांखे ॿुधायोसीं न। कथा जो अर्थ छा थींदो आहे ख़बर अथव? कथा कि जेके शास्त्रनि में, वेदनि में असांजे महापुरुषनि जो कहा और जो हुआ था, कहा और हुआ था, कथा, ठीक है। और कहानी कहा पर हुआ नहीं। चौ जय श्री कृष्ण। कहा पर हुआ नहीं। तो उन्होंने पांजे बुद्धिया सां सुठी कोई कहानी, एक राजा था एक रानी थी, दोनों मर गए, खत्म कहानी। चौ राम। तो एक कहा पर हुआ नहीं कहानी, और कहा पर हुआ था कथा। चौ जय श्री कृष्ण। इन करे जेको भी असां चवंदा आहियूं रामायण जी कथा, यानी इहो थियो हुयो, भले कहिड़े भी युग में थी हुजे। भागवत कथा, शिव पुराण कथा, ये सब कथाऊं आहिनि। चओ जय श्री कृष्ण। गुरुअ जी साखी, साखी यानी साक्षी, यानी गुरु साक्षी हुया। ये थी उन साखियूं जरूर, इन करे था चऊं असां। अर्थ समझो। तीअं ई ओम भी प्यारी साध संगत जी वैज्ञानिकनि भी हाणे चयो, मञनि कि न वाकई में
अंतरिक्ष में उन्हनि हिकिड़ी पंहिंजी रेडियो तरंग जे हिसाब सां आवाज़ रिकॉर्डिंग कई त चनि सूर्य मां बि जेके हवाऊं थियूं हलनि उन हवा में बि तरंग में बि ओंकार जी धुन थी अचे पई, ओम ई आवाज़ थी अचे। इहो रेडियो तरंग में पकड़ियो अथनि, करोड़े किलोमीटर परे उहा जेका आवाज़ थी अचे उन में बि ओम जी धुन आहे। चओ राम। त चवनि था जीवन तोखे मिलियो अथई अनमोल जीवन, इहो बसि उन प्रभुअ जे नाम में गुज़ार, जीवन खे संवार। चादर न लंबी तान के सो, इन जो अर्थ ईअं कान्हे कि सॼो ॾींहुं सुम्ही पियो आहे। चादर मतिलबु अज्ञान जी चादर, कि न जेको मां कयां थो उहो ई सत्य आहे, न न या पर्दो लॻल अथई, चादर लॻल अथई तुंहिंजे अखियुनि जे साम्हूं। अज्ञान जी या अज्ञान जी चादर गुरूअ सां मिली करे, गुरूअ खां ज्ञान वठी करे हटाए सत्संग में अच ऐं पंहिंजो जीवन सफल बणाए। हा, जीवन की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। चादर न लंबी तान के सो, ओम जपो हरि ओम जपो। चादर न लंबी तान के सो, ओम जपो हरि ओम जपो। ओम ही जग का सार है, जीवन है जीवन आधार है। जग का सार है, जीवन है जीवन आधार है। ओम ही जग का सार है, जीवन है जीवन आधार है। प्रीत न उसकी मन से तजो, ओम जपो हरि ओम जपो। प्रीत न उसकी मन से तजो, ओम जपो हरि ओम जपो। जीवन की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। जीवन की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। चोला यही है कर्म का, करने का सौदा धर्म का। चोला यही है कर्म का, करने का सौदा धर्म का। चोला यही है कर्म का, करने का सौदा धर्म का। चोला यही है कर्म का, करने का सौदा धर्म का। इसके बिना मार्ग न को, ओम जपो हरि ओम जपो। इसके बिना न मार्ग को, ओम जपो हरि ओम जपो। जीवन की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। जीवन की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम
जपो। मन की गति संभालिए, ईश्वर की ओर डालिए। 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 धोना जो चाहे जीवन को धो, ओम जपो हरि ओम जपो। धोना जो चाहे जीवन को धो, ओम जपो हरि ओम जपो। धोना जो चाहे मन को तू धो, ओम जपो हरि ओम जपो। धोना जो चाहे मन को तू धो, ओम जपो हरि ओम जपो। जीवन की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। जीवन की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। ओम जपो हरि ओम जपो। ओम जपो हरि ओम जपो। चादर न लंबी तान के सो, ओम जपो हरि ओम जपो। चादर न लंबी तान के सो, ओम जपो हरि ओम जपो। जीवन की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। जीवन की घड़ियां व्यर्था न खो, ओम जपो हरि ओम जपो। 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 हरि ओम हरि ओम। चलो जय श्री कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायणाय। ओम नमः शिवाय। ओम भूर्भुवस्वः। कोई भी मंत्र हुजे, माता जो मंत्र हुजे, शिव जो मंत्र हुजे, भगवान कृष्ण जो हुजे, भगवान गणेश जो मंत्र हुजे, जेको भी हुजे, ओम नमो नमो नमः यानी चओ जय श्री कृष्ण। जैनिन में उन्हनि जो मंत्र हूंदो आहे, उन्हनि खे ई चवंदा आहिनि, उन्हनि जो नालो ई आहे नमोकार मंत्र, ओंकार मंत्र। गुरु ग्रंथ साहिब जो पहिरों अखर आहे ओम। पर कीअं जपणो आहे? तन ज़बान मतिलबु तन सां बि, मन सां बि ऐं मुख सां बि। चओ जय श्री कृष्ण। तन बि यानी वेठो हुजे हिकु हंधि ईअं, ऐं ध्यानु बि लॻल हुजे, यानी मन बि भॻवान सां जुड़े, नाम में जुड़े, सतगुरु हुजे, ऐं मुख में बि हुजे। चओ जय श्री कृष्ण। मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में। चओ जय श्री कृष्ण। चओ राम। मन की गति संभालिए,
कोई भी कमु थींदो आहे न, चाहे जगत जो कोई भी कमु, चाहे रोटी ठाहिण या रोटी खाइण, चाहे पढ़ण हलण चलण, चाहे भक्ति करण ईश्वर जी, चाहे पाप करण, पाप भी कंदव तॾहिं बि प्यारी साध संगत जी मन जेसि ताईं न लॻंदो तेसि ताईं उहो कार्य थींदो ई न। ऐं आहे त टिनिनि सां ई त्रिगुणी माया जेका आहे, मनसा वाचा कर्मणा, हिननि टिनी सां ई थींदो आहे पूरो। त भक्ति उहा बि टिनिनि सां ई थी वेंदी, तॾहिं उहा पूरन थींदी आहे। चओ राम मन की गति संभालिए ईश्वर की ओर डालिए। त भगवान असां अक्सर सभिनी ईअं ई चवंदा आहियूं है न, कि छा त कयूं त साईं, ॾाढो चाहींदा आहियूं असां अमृत वेले उथूं, 4 बजे उथूं, पर बाबा मन नथो लॻे, बसि थोरो उथूं था ऐं पोइ वरी पाणी बि हणी था अचूं हथु न, बिल्कुलु मन ॾाढो बलवान आहे, ॾाढो बलवान आहे। अर्जुन तक, अर्जुन जेको भगवान सां अंग संग रहंदो हुयो, अर्जुन भगवान जो सखा, परम मित्र, उहो तो चए पियो कि प्रभु मन ॾाढो चंचल आहे, चंचल ही मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढ़म तेसाम निग्रह मन्ने वायु। अरे हवा खे कोई रोके सघंदो ईअं कि हवा हले थी मां ईअं बंदि कयां हुनखे मुठीअ में, कोई न रोके सघंदो। प्रभु मन खे किथे रोके सघंदासीं। हाणे हिते आहे बिना 2 मिंट में हाणे वेंदो हली बॉम्बे हली भॼी वेंदो, अंबानी जी शादीअ में हली वेंदो। चओ राम श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। तो भगवान कृष्ण भी उनके सॉल्यूशन ॿुधाइनि था कि हे अर्जुन बिल्कुलु मां मञा थो, ॾाढो मन चंचल अथई। भगवान ईअं न चयो कि न न छाजो, भगवान त भगवान उन्हनि जे लाइ छा आहे, उन्हनि जे अंदरि त मन आहे ई कोन। चई न, बिल्कुलु हर साधक जे लाइ, अरे हर मनुष्य लाइ चवनि था, हा तूं त आहीं मन ऐं ईश, असां ॿिन्हिनि सां मिलियल जेको आहे उहो ई त आहे। असांजे अंदरि मन आहे ऐं ईश्वर जी असां अंश आहियूं, इन करे ई असांजो नालो मनुष्य आहे। मन प्लस ईश, मनुष्य। चओ राम। भगवान भी चवनि था, हा मां मञा थो मन महाबाहो, मन ॾाढो चंचल आहे, असंशय महाबाहो मनो दुर्निग्रह चलम तेसाम निग्रह मन्ने। उनखे चवनि था अगरि चंचल मन जेको अथई इहो बि अभ्यास कर, अभ्यासेन तू कोन्ते, अभ्यास कर। उनखे बार बार भॼे थो, वरी पकड़े करे विहारे सत्संग में हल, कोई जरूरत कान्हे हेॾे होॾे वञण जी। वरी मन वञे थो, न न न न वरी ध्यानु ॾे, बिल्कुलु जेको सत्संग में हले थो तुरंत इहो अभ्यास करणु आहे। चीज़ अरे अभ्यास कर कीअं कंदासीं? चई अभ्यास करण सां ई हिकिड़ो ॿार बि जेको हूंदो आहे न, हिकिड़ो 2 महीने जब नवजात ॿार बि जेको हूंदो आहे उहो बि अभ्यास कंदो आहे, ख़बर अथव? अभ्यास कंदो आहे। ईअं खीर न त हुनजे मुंहं मां निकिरी वञे, उनखे वरी जंहिं महिल 2-4 महीना 5 महीना उनखे पोइ निपल ते जीअं हेरींदा आहिनि त उहो निपल ते उहो हेॾे होॾे थी वेंदी आहे, ईअं न उहो पंहिंजे पाण सां पकड़ींदो आहे, उहो न, उहो अभ्यास कराईंदा आहिनि। ऐं जंहिं महिल 1 महीनो 2 थींदो आहे त उहो पाण ई खणंदो आहे, निपल ईअं अगरि पकड़े छॾींदो आहे। अभ्यास। चओ राम श्री कृष्ण गोविंद। हाँ, साल भर जो थी वञे पोइ सभु माता उनखे कीअं लाड प्यार सां अलाए छा छा चवंदी अथसि, अले ले ले ये वो न, अरे इहो कोई ॻाल्हाइण आहे? चओ राम। इहो छा आहे? उहो बालक खे अभ्यास कराईंदी आहे। पोइ बालक बि उहो ई चवंदो आहे, ईअं पहिरियों सिधो मां न चवंदो आहे, पहिरियों छा चवंदो आहे? पोइ आख़िर धीरे धीरे अभ्यास अभ्यास कंदे 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 पोइ आख़िर चवंदो आहे मां। चओ जय श्री कृष्ण।
कुछ भी पढ़ाई भी कंदा आहिनि त ABCD ईअं सेखारीनि ऐं प्यारी साध संगत जी सभु ॾिसंदा हो ABCD छा ॿाहिरि जगह पहिरें साल ई परीक्षा में ईअं ABCD ईअं सभु पूरा लिखंदा कुछ भी लिखंदा पोइ मैडम वो पकड़े वठंदसि ईअं नहीं ई ठीक नहीं लिखी है ई में बस 2 डंडी मारी है बीच में डंडी कहाँ है अरे अभ्यास चओ जय श्री कृष्ण। ऐं शास्त्र संतन जी वाणी में तो ॿुधाइनि पिया चवनि पिया पाप भी जेको कंदो आहे न पाप करण जो भी चोर भी चोरी करण जो पहिरों अभ्यास कंदो अथव। हाँ शराब भी अगर असां पीअंदा आहियूं न जेके शराब भी पीअंदा आहिनि शराब त उन्हनि भी शराब सिधो वञी करे घटि के कोई मिठो शरबत आहे या उन्हनि खे मिठो शरबत लॻो हूंदो पहिरीं बार पीअण में न पहिरीं बार उन्हनि त बियर भी पीती हूंदी शराबी उन ईअं उनखे भी कौड़ी लगी हूंदी ज़ाहिर आहे पर बस मन लॻायई अभ्यास कयई पोइ हाणे पतो भी कंदसि ईअं पीअंदो थो वञे अलाए सत्संग में वेठो आहे कि नालीअ में वेठो आहे कि काथे वेठो आहे। चओ राम श्री कृष्ण गोविंद। त अर्जुन खे चवनि था भगवान कृष्ण प्यारा अभ्यास कर ऐं अभ्यास सां जंहिं महिल मन जुड़ी वेंदुई पोइ त तोखे मन खे करण जी कुझु न तो त तूं भगवान जो ई स्वरूप थी वेंदे राम खे जपींदे राम जो राममय थी वियो आहे। चओ राम श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद। अब मन आ प्यारी साध संगत जी मन सां बस वो वड़ा ज्ञानी ध्यानी थोड़ो सो भी टुकदम कराही जे करे हाजिर हजूर खुदा मन जुड़ियो त परमात्मा हाजिर कबीरदास चवनि था पर इहो ई मन थोड़ो सो भी अगर भगवान सां जुड़ियल ऐं तुंहिंजो संसार में हलियो त सॼी अड़ी सत्यानाश भी करे सघंदो अथई। कबीरा यह मन एक है चाहे जहां लगाए भावे हरि की भक्ति कर भावे विषय कमाए चौ जय श्री कृष्ण। तो खबर तई अगर मान लो पीअणो तई तो भले अमृत पी राम नाम जो मन लगाए करे ऐं भावे जी हर्प की भक्ति कर परमात्मा के पाए सघंदो आहे ऐं चाहे तो कर विषय कमाए पी रोज। हिकिड़े शराबीअ खे चयो वियो कि प्यारा एॾो शराब पीअंदो आहे ऐं तुंहिंजे घर वारा हिकिड़े सज्जन पुरुष ईअं चईंसि पड़ोसी समझदार हुनजे दोस्त जी सभु तुंहिंजा भाउर की यानी तव्हां कीअं आहियो सुभाउ में ऐं तव्हांजे दोस्त खे सम्झाईंदा कोन आहियो ऐं भई शराब पीअंदो आहे ऐं चवंदा तोखे कोई चवंदो बि कोन अथई छा ईअं चवंदा हुया अॼु हिते शराब थो पीए वरी कोई पतो बि नथो पए 2 माण्हू कंहिं महिल राति जो अची करे घर छॾे था वञई यार दोस्त अहिड़ी गंदी दोस्ती रखी छो अथई त चवंदा छा कयूं पर हाणे आदत थी वई आहे चीज़ त पोइ कोई मना न कंदो अथई त चईंसि मना त कंदा आहिनि सभु मना कंदा हुआ ऐं पहिरियों ॾाढो मना कंदा हुया अच्छा पोइ जेको मूंखे मना कंदो हुयो न उहो हली वियो आहे मथे चओ राम ॾाढनि ॾींहंनि खां पोइ अॼु तूं तो मना करें अच्छा भला भई राम धूड़ वञी पाए हलूं था चओ राम भई यानी चवण जो मतिलबु कि भई अॻिलो नंबर तुंहिंजो ई अथई टोक न त ठीकु इन करे कबीरदास चवंदा तुंहिंजे मथां अथई पंहिंजे जीवन खे संवार राम चई चओ राम ऐं भावे की भक्ति कर भावे विषय कमाए। श्री कृष्ण गोविंद। मन प्यारी साध संगत जी पहुंची भी वञे उन वॾा योगी ध्यानी जति सती उहे भी इन मन जे करे ई भ्रमित थी सघंदा आहिनि। हिकिड़ा संत हुया शांडिल्य चओ जय श्री कृष्ण उहे ऋषि विया ऐं यमुना किनारे यमुनोत्री जे हेठि ईअं हिकिड़े
पड़ाव ते वेठा हुया त ध्यानु पिया करनि त ओॾी महिल यमुनोत्री मतिलबु यमुना माता उनजी आवाज़ ईअं पहाड़नि तां निकिरे पई त हवा नदीअ जी बि तव्हां ॾिठो हूंदो जंहिं महिल हलचल थींदी आहे उन में त ख़ूब उन में शोर हूंदो आहे न भाई। तव्हां विया न गंगा नदी जो दर्शन कयो न सभिनी लॻभॻि। हाँ त हिकिड़ी आवाज़ ईंदी आहे जंहिं महिल हिकदमि वहकड़े सां हूंदी आहे बिल्कुलु प्रबल वेग सां। ऐं हाणे ख़ासि कर बरसाति जे ॾींहंनि में त अञा बि। पर जंहिं महिल तव्हां पहाड़ीअ ते वेंदव त उते त भयंकर आवाज़ हूंदी आहे। त यमुना नदीअ जे किनारे उहे शांडिल्य ऋषि पंहिंजे हिकु ॿियनि बि ऋषियुनि सां वेही करे ऐं समाधि लॻाई त आवाज़ एॾी हुई कि उनजो ध्यानु न पियो लॻे, तपस्या उनजो ठीक सां। त उन कुदरत यानी ॿुधायमि कल्ह तव्हांखे संतनि जे रसना सां भॻवान जी प्रकृति बि उन्हनि जे आदेश में हलंदी आहे। जेके पूरन संत हूंदा आहिनि, चओ जय श्री कृष्ण, त उहे ऋषि बि पूरन। उन चयो ॾाढो शोर थी करे भई यमुना माता खे आदेश ॾिनो शांति रहो ऐं थोरो सो परे थी शांति थी ऐं हुतां खां कम से कम बिल्कुलु एकदमि धीरे धीरे वञ, बिना साइलेंट, आवाज़ न कजां, मां ध्यान में वेठो आहियां। ऐं प्यारी साध संगत जी अॼु बि चवंदा आहिनि उते उन जॻह ते यमुना शांत थी हलंदी आहे। आश्चर्य जी ॻाल्हि। चओ राम। त ध्यान में वेठा 1 महीनो 2 महीना साल 2 साल अलाए 100 साल थी विया। 100 साल सोचो, 100 साल खां पोइ उन योगीअ जी ध्यान समाधि जेका टुटी ऐं उन खां पोइ जंहिं महिल ॾिठुनि त उन्हनि खे बिल्कुलु ॾाढो आनंद आयो। भॻवान ब्रह्मा जा दर्शन थिया, वरदान बि वरितो, जेको बि हुयो भक्ति वक्तीअ जो वरदान वठी करे ईअं। हिकु ॾींहुं उन्हनि ॾिठो पंहिंजे स्वास्थ्य खे कि हेॾा साल तपस्या करे करे अरे मुंहिंजो हिते सॼो शरीर बिल्कुलु जीर्ण शीर्ण थी वियो आहे। चओ राम। त कुझु जीअं चिमटो हूंदो आहे या कुझु अहिड़ी नुकीली शइ हुई। त नुकीली शइ हुई, उन्हनि ॾिठो मुंहिंजो शरीर त बिल्कुलु कंकाल थी वियो आहे ऐं चमड़ी बि हिकदमि हड्डियुनि सां चिपकी पई आहे। त उन्हनि पंहिंजी उहा नुकीली शइ उन्हनि खे लॻी वई, उहा संयोग सां उहो चिमटो या जेको बि हुयो पत्थर वत्थर या नुकीलो, त उन्हनि जी चमड़ी थोरी खुलिजी वई। त अंदरां छा निकिरणो खपे? खून निकिरणो खपे, है न। त उन्हनि जो खून न पियो निकिरे, उन्हनि जो अमृत पियो निकिरे, पाणी या खीर सम्झो। हैरान थी वियो, चई अरे सभिनी जे कंहिंखे बि कट कर कंहिंजो बि त उन्हनि जे अंदरि त यानी भई खून निकिरंदो आहे ऐं खून न हुजे त माण्हू मरी वेंदो या जेको बि आहे कुझु बि, या हड्डी निकिरे सिर्फ़ु या रोग निकिरे, रक्त मज्जा। चओ जय श्री कृष्ण। पर हे छा, हे त बिल्कुलु ईअं अमृत थो निकिरे ईअं बिल्कुलु, यानी उन में बि वाइब्रेशन आहिनि। हा, त ब्रह्मा ॿुधायो उनखे आकाशवाणी चई करे कि हा प्यारा, तूं जेका भक्ति कई अथई उहा घटि न हुई, ये तुंहिंजे भक्तीअ जो प्रताप आहे, तप आहे, उहा ओज आहे कि उहो जेको खून बि आहे जेको तुंहिंजो, उहो खून में बि हाणे उहे वाइब्रेशन अची विया आहिनि। उहो मंत्र पढ़ी ओंकार जो हाणे उहे खून में बि उहा ओरा अची वई आहे, तप अची वियो आहे, अमृत थी वियो अथई तुंहिंजो खून बि। चओ जय श्री कृष्ण। त ऋषि शांडिल्य ॿुधी करे ई नचण लॻो। अरे बाप रे, मां जहिड़ो त यानी कोई हूंदो ई कोन, पोइ त संसार में कोई न हूंदो। त ॾाढनि ऋषियुनि सां ईअं मिलंदा हुया ईअं करे, त उन्हनि खे मन में थोरो सो अहंकार अची वियो कि केतिरा बि वञी वॾो ऋषि हुजे, कट पंहिंजो खून। पोइ त ॼण हुननि खे ईअं लॻणु लॻो, ॾेखार छा अथई, चए खून आहे, मुंहिंजो हे ॾिस। चओ राम, मुंहिंजो अमृत निकिरंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। थोरो सो सूक्ष्म अहंकार अची वियो। थोरी देरि खां पोइ ईअं अहंकार में त भॻवान जा प्यारा भक्त हुया, त शंकर भॻवान खे हिकु ॾींहुं ध्यान में बिल्कुलु पुकार कई सचे दिलि सां, त भॻवान अची करे हाज़िर थिया। भॻवान दर्शन ॾिनो,
चीज प्यारा छाए गाल छाजी मजाक लगा रखी थई चीज प्रभु ॾिसो त सही न ये ॾिसो मां हे कट कई ब्रह्मा मूंखे ये वरदान ॾिनो आहे कि मुंहिंजी हाणे खून खून न थी वियो आहे हाणे त अमृत थी वियो आहे जेको तव्हां देवताउनि ऐं असुरनि जेको समुद्र मंथन में कढियो उहो अमृत मूंखे मिली वियो आहे ईअं ई मुंहिंजे खून में थी वियो आहे चओ राम श्री कृष्ण गोविंद चईस खून भगवान भोलेनाथ था चवनिस चईस प्यारा खून कोन अथई अमृत अथई खीर बि हुजई अरे जेको बि आहे भले पाणी बि हुजे अथई त सही न तो भगवान भोलेनाथ चईस खणी आ या चिमटो या जेको बि आहे ऐं भगवान भोलेनाथ चईस हे वठ त्रिशूल सां भगवान पंहिंजे हथ खे करे ॾेखारियो कुझु निकितो ई न चओ जय श्री कृष्ण कि हाणे चओ कि मूंखे त पोइ हाणे मां तूं वांगुरु मां वेही करे नचां छा चीज मां में त अंदरि त कुझु आहे ई कोन पोइ चीस कमाल आहे प्रभु इहो कीअं चीस प्यारा इहा ॻाल्हि न आहे कि खून आहे या हो आहे इहो आहे कि तूं अगरि तोखे भक्ति मिली आहे त उन भक्तीअ खे बि संभाल हां मां त सॼी समाधि में रहंदो आहियां मां त युगनि युगनि ताईं वेही करे समाधि कई आहे मूंखे त खून जी बि ज़रूरत कोन्हे ऐं पाणीअ जी बि ज़रूरत कोन्हे अमृत जी बि ज़रूरत कोन्हे चओ जय श्री कृष्ण काल के भी महाकाल पर मन जुड़ी वियो आहे तो उनखे संभाल मन की गति संभालिए ईश्वर की ओर डालिए थोड़ो भी अहंकार न कर चओ जय श्री कृष्ण ईअं भगवान भोलेनाथ के महादेव अॼु सावन सोमवार है ना भाई है ना बोलो गौरी शंकर भगवान की ओम नमः पार्वती पतये हर 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 अचो प्यारी साध संगत जी मन के ईअं जोड़ियो जीअं मीराबाई जोड़ियो मन के ईअं जोड़ियो जीअं कबीरदास जोड़ियो मन के ईअं जोड़ियो जीअं ॿियनि भक्तनि संत नामदेव ध्रुव प्रहलाद सुदामा ने ओढ़ी राम जपो जी ऐसे ऐसे जपो जी ऐसे ऐसे ध्रुव प्रहलाद जप्यो हरि जैसे ध्रुव प्रहलाद जप्यो हरि जैसे मैंने लीनो गोविंद मोल माई रे मैंने लीनो गोविंद मोल कोई कहे चोरी कोई कहे सानी 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 मैंने लीनो बजा के ढोल माई रे मैंने लीनो गोविंद मो मैंने लीनो गोविंद मो मैंने लीनो गोविंद मोल माई रे मैंने लीनो गोविंद मो मैंने लीनो गोविंद मोल माई रे मैंने लीनो गोविंद मोल
कोई कहे गोरा, कोई कहे काला, कोई कहे गोरा, कोई कहे काला, कोई कहे गोरा, कोई कहे काला। कोई कहे गोरा, कोई कहे काला। मैंने लीनो अमोलक मोल माई रे, मैंने लीनो अमोलक मोल। मीरा महलन जी राणी, मेवाड़ जी राणी, महलन जा सब सुख छॾे करे, जोगण वारा लटा पाए करे, अलाए काॾे काॾे पई थी घुमे। घुमंदे घुमंदे राजस्थान मां वृंदावन अची पहुती। वृंदावन में जंहिंमहिल ॾिठो कि अरे तंहिं ज़माने में कोई स्त्री ईअं बि भक्ति न कंदी, खुले आम सभु मुंहुं ढके करे मंदिर ते वेंदा हुया, पर कॾहिं मुंहुं बि न खोलींदा हुया। चओ जय श्री कृष्ण। ऐं हीअ त इकतारो खणी करे ऐं अहिड़ो बिल्कुलु सुर में बढ़िया ईअं मौज थी नचे थी पई, ईअं दुनिया में लॻे थी प्रेम में कि उनजे आस पास जेके बि वेहनि था पिया उन्हनि जी बि समाधि थी लॻी वञे। त मीरा खां पुछनि था इहे मस्ती किथां अंदई? गुरुअ जो नाम आहे, गुरुअ ॾिनी आहे इहा मस्ती। चई अच्छा, त गुरु सभु ॾाढा कंदा आहिनि, असां बि कयो आहे गुरु, पर असांखे त अहिड़ी मस्ती न मिली आहे। त तूं कीअं ईअं चोरी चोरी वरितो अथई नाम? कोई कहे चोरी, कोई कहे साण ज़बरदस्ती गुरुअ खे की यानी कीअं तोखे गुरुअ अहिड़ो ॾिनो अथई नाम, तूं चोरी करे वरिती अथई? त चई यार नाम छा कोई चोरी कंदो आहे छा? न, कोई कहे चोरी, कोई कहे सानी। सानी मतिलबु सीना जोरी चइबो न, ज़बरदस्ती मूंखे नाम ॾियो, न मूंखे खपे खपे। ऐं ईअं कोई वठंदो आहे नाम? चओ राम। त चई चरिया भेण ईअं कोई नाम थोरी मिलंदो आहे। न, मां त मैंने लीनो बजंता ढोल, मां त हक़ सां चयो आहे कि हे मुंहिंजा सतगुरु, मां तव्हांजी आहियां, तव्हांजी दासी आहियां, मूंखे बि नाम ॾेई करे मुंहिंजे राम सां मिलायो। चओ जय श्री कृष्ण। कोई कहे गोरा, कोई कहे काला, कोई कहे गोरा, कोई कहे काला। कोई कहे गोरा, कोई कहे काला। कोई कहे गोरा, कोई कहे काला। मैंने लीनो अमोलक मोल माई रे, मैंने लीनो गोविंद मोल, मैंने लीनो गोविंद मोल माई रे, मैंने लीनो गोविंद मोल। कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा। कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा। वृंदावन में वेठी आहे ऐं माण्हुनि खे पतो पियो कि हीअ जेका मंदिर जे साम्हूं भॻवानु कृष्ण जे बांके बिहारी जे मंदिर जे साम्हूं इहा जेका नचे थी पई, इहा मेवाड़ जी राणी अथव, महारानी मीरा। घर घाट छॾे करे, पंहिंजे पतीअ जो घर छॾे करे ऐं हिते जोगण ठही करे वेठी आहे। राणी आहे? हा, न राणी त कुझु वेशभूषा कुझु त हुजनिसि, ऊंची कोई साड़ी छा गेरू कलर जी, न कोई हथ में स्वर्ण, छा न कोई अहिड़ो। हा, बाक़ी तेज सां लॻे थो हुनजे चेहरे जो जेको तेज आहे, इहा त राणी लॻे थी।
पर बाक़ी ईअं त कोई शिक कुझु बि न, हिन में कोई आहे ई कोन। ईअं कोई राणी हुजे त महल जा सुख छॾे करे ईअं भिखारिन वांगुरु घुमे छा? चओ राम चई अरे भैया हा इहा राणी अथव महलनि जी। मीरा खां पुछनि था मीरा पागल थी आहियां छा? तूं महलनि जी राणी आहे। असां ॿुधूं था की ससु वसु तोखे ईअं कलंकणी ऐं कुलक्षणी चवंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। त ज़बरदस्ती उन्हनि जूं गारियूं खाई करे ऐं ईअं दर दर भिटके थी भिखारियुनि वांगुरु, ऐं अहिड़ा सादा लटा न कुझु मेकअप शेकअप न कोई सोन चांदी, ऐं महलनि जा उहे सुख जेका पलंग ते लहे न, जेके सोन चांदी जे बर्तन में रोटी खाईंदी हुजे उहे ईअं करे पतल में दोननि में ऐं हेठि रखी करे ज़मीन ते रोटी थी खाए ऐं ईअं ई पाणी थी पीए पई। चओ जय श्री कृष्ण। त एॾो छा चई अरे मूंखे आनंद त मिलियो आहे, मस्तीअ में आहियां मां, रंग में आहियां सांवरे जे। चई अरे कहिड़े सांवरे जे रंग में आहे? हेॾा महलनि जा सुख छॾे करे। चई इहा मस्ती मूंखे सतगुरूअ ॾिनी आहे, हाणे मूंखे उहा मस्ती हिन जे साम्हूं कुझु कोन्हे जेको महलनि जो सुख आहे। महलनि जो सुख इन सुख जे साम्हूं, इन आनंद जे साम्हूं कुझु कोन्हे। त चई अड़े इहो सौदो कयो अथई पंहिंजे सतगुरूअ सां? चई हा। त ॾाढो महांगो सौदो कयो अथई, सभु सुख छॾे करे अगरि तूं इहो वही राम नाम करे एकतारो खणी करे थी वॼाए, माण्हुनि जी गिलाऊं थी ॿुधे, ससु जूं गारियूं थी ॿुधे, त इहो त सौदो ॾाढो महांगो थियो मीरा। चई थी तव्हां वञी छा ॼाणो हिन सौदे खे। कोई कहे सस्ता कोई कहे महंगा, कोई कहे सस्ता कोई कहे महंगा। कुझु ॾींहंनि खां पोइ ओॾे संत आया उन मंदिर जे उते ई। मीरा अञा ताईं भक्तीअ में लीन हुई ऐं संत जंहिं महिल आया, रूप गोस्वामी उन्हनि जो नालो हुयो। रूप गोस्वामी अची ॾिसनि था अरे ही कहिड़े स्त्री ऐं एॾी अद्भुत रूप सां बिल्कुलु ॻाए थी, एॾो मिठो आवाज़, एॾो मिठो आवाज़ कि उनजी आवाज़ जीअं कन में वञे थी पई त ईअं थो लॻे ॼण भगवान कृष्ण उनजी आवाज़ ॿुधण लाइ उहो बि भगवान कृष्ण ई कन ई हेठि करे वेठो अथसि। चओ जय श्री कृष्ण। ऐं छा थी चए मीरा? गोविंद गोविंद गाइए रे, राधे गोपाल कृष्ण गाइए रे। गाइए रे, राधे गोपाल कृष्ण गाइए रे। गोविंद गोविंद गाइए रे, राधे गोपाल कृष्ण गाइए रे। गिरधारी गिरधारी गाइए रे, मीरा के नाथ प्रभु गाइए रे। हो के लाल प्रभु गाइए रे। गिरधारी गिरधारी गाइए रे, नंदा के लाल प्रभु गाइए रे। गोविंद गोविंद गाइए रे, राधे गोपाल कृष्ण गाइए रे। भजो 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 राधे गोपाल कृष्ण गाइए रे। रूप गोस्वामी आया। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। रूप गोस्वामी आया, पूछने लगा केरा? मीरा।
मीरा, हा नालो ॿुधो आहे, हा उहा ई मीरा, यादि अची वियो, यादि अची वियो हुनखे कि जॾहिं मीरा पहिरीं बार आई हुई वृंदावन त संत रूप गोस्वामी जो नालो ॿुधो, चई हलो भाई दर्शन करण हलूं। रूप गोस्वामी जा संतन जा ॿुधो आहे, ॾाढा पहुतल संतन। स्वामी चैतन्य महाप्रभु, हाँ तव्हां नालो ॿुधो आहे न, स्वामी चैतन्य महाप्रभु जंहिं महामंत्र ॾिनो संसार खे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम। हाँ, तो चैतन्य महाप्रभु जा शिष्य आहिनि, ख़ासि परम शिष्य, अभिन्न शिष्य। हलो 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 उन संतन जा दर्शन कयूं। त जीअं संतन जा दर्शन करण वञे पई त पहिरियों हिकिड़े सिख चयसि, काॾे था वञूं माता? चई भाई आश्रम था वञूं, मंदिर ॾे था वञूं, ॿुधो आहे संत आया आहिनि रूप गोस्वामी। चयो सावधान, हू कॾहिं कहिड़ी स्त्रीअ सां न मिलंदा आहिनि, स्त्रीअ जे परछाईअ खां बि परे हूंदा आहिनि, स्त्री सां मिलंदा ई कोन्हनि। बसि तव्हां इहो निकिरी वञनि तॾहिं बि उन्हनि खे, उहो बिल्कुलु अद्भुत संत आहिनि, कॾहिं स्त्रीअ ॾे सॾुरी न कंदा आहिनि पंहिंजे आश्रम में। चौराम पूर्ण एॾा पहुतल सन्यासी। श्री कृष्ण गोविंद, कमाल आहे। ऐं स्त्री सां न मिलंदा आहिनि त चवंदा त वृंदावन में त आहिनि ई सभु स्त्रियूं। स्त्रियूं कीअं आहिनि? हा, असां त ॿुधो आहे कि वृंदावन में सिर्फ़ु हिकिड़ो ई पुरुष आहे, उनजो नालो आहे कृष्ण। असां त ॿुधो आहे हिकिड़ो ई पुरुष आहे वृंदावन में, हे वरी ॿियो पुरुष किथां अची वियो? चवंदा आहिनि ओॾी महिल इहो ॿियो पुरुष किथां अची वियो? इहा आवाज़ रूप गोस्वामी ओॾी महिल ध्यान में वेठा हुया, ऐं जीअं आवाज़ उहा पहुची वई, मीरा जी उहा आवाज़, कि वृंदावन में त हिकु ई पुरुष आहे, हे ॿियो पुरुष किथां अची वियो? तुरंत उहे संत उथिया ऐं पंहिंजो पर्दो खोलियुनि ऐं अची करे मीरा खां पेर पई करे दंडवत थी करे माफ़ी घुरण लॻा, माफ़ कर मुंहिंजो वाकई में मूर्ता अज्ञानता हुई कि वाह असां त सभु कृष्ण, जेके बि हिते पुरुष जेके कृष्ण धाम में आया, कृष्ण जे सम्मुख आया, उहो कोई पुरुष थी नथो सघे, बाक़ी उहे सभु कृष्ण जूं गोपियूं हूंदियूं, चाहे कोई बि हुजे। भगवान शंकर खे बि भगवान वृंदावन में कृष्ण जो दर्शन करणो पियो त भगवान शंकर छा ठही विया? गोपी ठही विया। चओ जय श्री कृष्ण। त रूप गोस्वामी बि ॾिठो, चई अरे इहे नचे थी केरु? इहा मीरा आहे? अरे हा पहुता। ऐं जंहिं महिल मीरा इहा धुनी पई लॻाए त उहे बि अहिड़े मस्तु थी विया, बिल्कुलु ॼण भगवान साक्षात ॼण बिल्कुलु मीरा जे आसे पासे थी करे भगवान उनजी धुनी था ॿुधनि, भगवान उनजे नचण ते पाण ॼण बंसी था वॼाइनि। चओ राम। भगवान मीरा खां रूप गोस्वामी मीरा खां था पुछनि, मीरा एॾी अद्भुत मस्ती कि तोखे ॻाईंदे ॾिसंदे करे असांजो मन जेको आहे कृष्ण ॾे पहुची वियो, असांजे ध्यान में मां त साक्षात पियो ॾिसां कि ॼण सांवरो कृष्ण भगवान तोसां गॾु बीठो आहे, बंसी थो वॼाए। अहिड़ी मस्ती तोखे किथां मिली वई? कीअं मिली? चई साईं इहा त मुंहिंजे संतनि जी कृपा आहे, मुंहिंजे सतगुरूअ जी कृपा आहे। चई अच्छा, कहिड़ा सतगुरु अथई तुंहिंजा? संत रैदास। चओ जय श्री कृष्ण। संत रैदास, आहा वाह वाह वाह, अद्भुत अद्भुत, एॾी मस्ती। ऐं चईसि हा, पर ईअं ई मूंखे न मिली आहे, उन्हनि जी संतनि एॾी मां ते ईअं कृपा न कई आहे, उनजे करे ऐं मीरा थी चए कि मां महलनि जा सुख छॾिया आहिनि, मां पंहिंजे ससु जूं गारियूं, ससुराल जा ताना ॿुधंदी रहंदी आहियां, ॾींहं राति गारियूं ॾींदा आहिनि, माण्हू ईअं वेही करे ॼण कुझु ॾींदा बि आहिनि त ईअं भिखारीअ वांगुरु सम्झंदा आहिनि। ईअं मां ईअं ई न मस्ती मिली आहे, पर मूंखे सतगुरूअ मां मुंहिंजे मथां कृपा कई जो मूंखे इहो सचो सौदो ॾिनो। चई अरे मीरा, इहो सचो सौदो, अरे इहो त ॾाढो सस्ते में मिली वियो अथई। चओ जय श्री कृष्ण। जेके दुनिया आहे उहा थी चए पई इहो सौदो छा आहे? महांगो आहे,
पर जेके संतन उहे चवनि था अरे इन जे करे संसार ऐं संसार जो धन सॼो छॾे छॾ, उन खां पोइ अगरि राम मिली वियो तॾहिं बि सौदो सस्तो अथई। हाँ? कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा। मैंने लीनो, मैंने लीनो, मैंने लीनो तराजू तोल माई रे, मैंने लीनो गोविंद मोल माई रे, मैंने लीनो गोविंद मोल। कोई कहे बन में, कोई कहे मन में, कोई कहे बन में, कोई कहे मन में, कोई कहे बन में, कोई कहे मन में, कोई कहे बन में, कोई कहे मन में। हरि आवे, हरि आए, हरि आए प्रेम के बोल माई रे, मैंने लीनो गोविंद मोल। मीरा के प्रभु गिरधर नागर, 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 गिरधर नागर, गिरधर नागर, गिरधर नागर, गिरधर नागर, गिरधर नागर, नटवर नागर, गिरधर नागर, नटवर नागर। मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर। प्रभु आवे, प्रभु आवत प्रेम की डोर माई, मैंने लीनो गोविंद मोल, मैंने लीनो गोविंद मोल माई रे, मैंने लीनो गोविंद मोल, मैंने लीनो गोविंद मोल। मैंने लीनो गोविंद मोल, मैंने लीनो तराजू तो, मैंने लीनो तराजू तो, मैंने लीनो बजंता डो, मैंने लीनो बजंता ढो, मैंने लीनो अमोलक मोल, मैंने लीनो अमोलक मोल, मैंने लीनो प्रेम के बोल, मैंने लीनो अमोलक मोल। बोलो वृंदावन बिहारी लाल, बोलो मीरा के गिरधर नागर की। मीरा नचे भी पई, गाए भी पई, धुनी भी पई लॻाए प्रेम सां, ऐं रूप गोस्वामी आनंद में हुया बिल्कुलु। उहे बि सभिनी जी समाधि पई लॻे, सभिनी जे अखियुनि में आंसू अची विया। अचानक मीरा जी पायल जेका आहे उहा थोरी सी खुली वई, या मतिलबु ॿधल जेका हुई उहा खुली वई। चओ जय श्री कृष्ण। पर मीरा जो हुन में ध्यानु ई न हुयो, मीरा त दुनिया में मगन हुई। हाँ, पंहिंजे सांवरे खे रिझाए पई। सांवरिया मुरली बजा, झांझर झनकाऊंगी हो, सांवरिया मुरली बजा, मैं तो झांझर झनकाऊंगी हो नाचूंगी संग थारे, थारे नचाऊंगी हो, नाचूंगी संग थारे और थाने नचाऊंगी। नचंदे 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 मीरा जी पायल खुली वई, छुटाइजी वई।
त मीरा जो ध्यान ही न हुयो, मीरा तो पंहिंजी मस्ती में मगन हुई। अचानक जंहिंमहिल सभु कीर्तन समाप्ति थी त रूप गोस्वामी छा कयो, ओॾी महिल जंहिंमहिल अञा मीरा नचे ई पई त रूप गोस्वामी जंहिं पासे मीरा पई नचे ऐं जंहिं पासे भॻवान कृष्ण जी मूर्ति हुई ओॾे न पिया नमस्कार कनि, ऐं मीरा जे पासे में चरण ते ईअं धरतीअ ते ईअं नमस्कार करण लॻा। माण्हुनि ॾिठो कमाल आहे, मूर्ति हिन पासे साम्हूं आहे, मीरा हिते थी नचे ऐं हे वरी हिते थो प्रणाम करे मथो। भाई ठीकु आहे, कृष्ण भॻवान खे तो प्रणाम करे त होॾे करे मथो। हाँ हल भाई ठीकु आहे, भॻवान जी भक्त अहिड़ी उनजी अनुपम भक्ति ॾिसी करे भॻवान जी भक्त मीरा जा तो चरण पवे, तॾहिं बि मीरा खे करे न, हीअ त हिन पासे कीअं थो करे। मीरा त वेही रही, मीरा त वेठी हुई, पर मीरा जे चरण खे न उनजे पासे में पिया कनि। त रूप गोस्वामी खां कंहिं पुछियो कि भाई इहो छा पिया कयो तव्हां, न मीरा खे पिया प्रणाम कयो न कृष्ण खे। चईसि न तव्हां सभिनी न ॾिठो, जेकी मुंहिंजी अखियुनि ॾिठो। छा थियो हुयो, जे मीरा जी पायल खुली वई, पायल जेका आहे भॻवान कृष्ण पाण अची करे खईं ऐं मीरा जे पेर में ॿधण लॻा। मां भॻवान कृष्ण जे पेरनि खे पियो प्रणाम कयां, भॻवान जा चरण जेके हुया हिन पासे हुया, इन करे मां उन्हनि खे पियो पेरे पवां। चओ जय श्री कृष्ण। त एॾो अद्भुत आहे प्यारी साध संगत जी। इहो छा हुयो, इहो मन बेचे सतगुरु के पास तिस सेवक के कारज रात। वो मन ॾिनई पंहिंजे सतगुरु, जेका प्रेम दीवानी मीरा जेका चवंदी मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई। उहा ई मीरा जंहिं महिल सतगुरु करे वरितो ऐं सतगुरुअ जेको उनखे नाम दान ॾिनो राम जो नाम, त उहो इहो ई थी चए, पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलक दी मेरे सतगुरु कृपा कर अपनायो। बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्याम सुंदर भगवान की। तो असांजो भी मन उहो ई लॻे, असांजी भी समाधि उहो ई लॻे जीअं भोलेनाथ जी समाधि लॻंदी आहे, जीअं मीरा जी समाधि लॻी, जीअं कबीर जी समाधि लॻंदी आहे, जीअं नानक जी समाधि लॻंदी आहे। जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो। हर हर महादेव शंभो, महादेव शंभो। हर हर महादेव शंभो, महादेव शंभो। जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शंभो, जय जय शिव शंभो। हर हर महादेव शंभो, महादेव शंभो, शिव शिव महादेव शंभो, महादेव शंभो। जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो। डम 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 डमरू बजे, डम 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 डमरू बजे, भोलेनाथ शिव शंभो बजे, भोलेनाथ शिव शंभो नचे, ओ काशीनाथ शिव शंभो बजे, काशीनाथ शिव शंभो बजे। डम 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 डमरू बजे, डमरू बजे, भोलेनाथ शिव शंभो बजे। डम 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 डमरू बजे,
हे काशीनाथ शिव शंभो भजे काशीनाथ शिव शंभो भजे घन 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 घंटी बजे घन 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 घंटी बजे घन 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 घंटी बजे घन 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 घंटी बजे भोलेनाथ शिव शंभो भजे भोलेनाथ शिव शंभो भजे डम 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 डमरू बजे डमरू बजे भोलेनाथ शिव शंभो भजे भोलेनाथ शिव शंभो भजे बोल राधे राधे राम राधे 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 राम राधे 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 राम राधे राम 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 वाह वाह राम 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 हेडी देर ताईं मीराऊं काथे हुयूं राम 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम बोल श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की सियावर रामचंद्र की उमापति महादेव की पवन सुत हनुमान की बोलो भाई सब संतन की बाबा भगत राम साहिब की सनातन धर्म की आज के आनंद की आयो लाल कयो।